मटियारी ज़िले के ॻोठ यार मोहम्मद खुश्क, ॻोठ सोना खुश्क ऐं ॻोठ मिसरी जखरेजा च रहंदड़ सवें बरसात मुतासिरनि जी कंहिं बि सार न लधी। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासकेली मूजिब सवें रहवासी सूरनि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। बरसातुनि बाद संदनि गस पंध बंदि थी विया आहिनि। घरनि समेत हर तरफ़ पाणी बीहजी वियो आहे। ख़ादिम खुश्क, वज़ीर अली खुश्क, शौकत खुश्क ऐं ॿियनि जो चवणु हुयो त बरसातुनि सबबि घरनि में गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे। केतिरा ई घर ड्रही पट पइजी विया आहिनि, पर असांजी कंहिं बि सार नाहे लधी। टंडो आदम में जो नामालूम अधरोट शख़्स जो तशद्दुद थियल लाश हथ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिब टंडो आदम सिटी थाणे जे हद ॻोठ अब्दुल मजीद देरू वटां हिकु नामालूम अधरोट शख़्स जो लाश पाणीअ सां भरियल खॾ मां मिलियो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश खे तालके इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सिटी पुलिस मूजिब हथ आयल लाश 10 ॾींहं पुराणो लॻी रहियो आहे ऐं संदसि जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि, जंहिंजी सुञाणप नाहे थी सघी। ओबावड़ो में बरसात मुतासिरनि जी का बि वाहर न थी सघी। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम अली रिंद मूजिब UC ख़मीसो चाचर जे ॻोठ चोकमाड़ी, ॻोठ सोहराब रिंद, ॻोठ मोहम्मद यूसुफ रिंद, ॻोठ डेवरी, ॻोठ कादिर बख्श रिंद ऐं ॿियनि ॻोठनि में बरसाती पाणी बीहण करे बरसात मुतासिर माण्हू पंहिंजे ॿारनि समेत घरनि खे छॾे खुलियल आसमान हेठि रोडनि रस्तनि ते निकिरी आया। डिप्टी कमिश्नर घोटकी ऐं असिस्टेंट कमिश्नर ओबावड़ो सिर्फ़ काग़ज़ी कार्रवाईअ में पूरा आहिनि, जॾहिं त मुसलसिल बरसात पवण सबबि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी बीमारियुनि कर खंयो आहे। मालूंद माण्हुनि जो चोपायो माल बि मरण लॻो। बरसात मुतासिर माण्हुनि जो चवणु आहे त असीं रोडनि ते वेठा आहियूं। हर ऑफिसर हितां गुज़री वञे थो, पर को बि असांजी मदद करण लाइ लड़ी नाहे आयो। 50,000 वारी आबादीअ जी तिजारती शहर काज़ी अहमद खे ॿुॾण खां बचाइण लाइ रोड खे कट ॾिनो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद अली सियाल मूजिब असिस्टेंट कमिश्नर हाफ़िज़ ज़ीशान अहमद, DSP काज़ी अहमद ऐं SHO दौलतपुर पुलिस जी मदद सां आकिल राहूअ खां नई तामीर थियल रोड खे कट ॾेई पाणीअ जो समूरो रुख़ काज़ी अहमद ॾांहुं रोकण लाइ ॻरी मशीनरी जी मदद सां मुख कट बंदि कयो पियो वञे। ॼाणायल कटनि खे बंदि करण जे हवाले सां शहरियुनि, सिविल सोसाइटी, समाजी सियासी अॻवाननि पारां बाईपास रोड ते धरणो हणी रोड बंदि करे एहतजाज कयो वियो हुयो। सेनेटर सरदार ॼाम तमाची उन्नड़ पिणु PPA जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ऐं PP MPA फरियाल टालपुर खे पाणी रोकण ऐं शहर बचाइण जी अपील कई हुई। मीरवा गुरचाणी में ॿोॾ मुतासिर औरतुनि तरफ़ां ज़िला मीरपुर ख़ासि इंतिज़ामिया पारां क़ाइमु कयल रिलीफ कैंप हायर सेकेंडरी स्कूल जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर हरेश कुमार बासकानी मूजिब एहतजाज कंदड़ औरतुनि मसमात हवा विझो कूली मावा बाई संदरा ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां हिकु तरफ़ बरसात में ॿुॾल आहियूं, सभु कुझु ख़तमु थी वियो, सरकार पारां इमदादी सामान नथो ॾिनो वञे। वरी हिते इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत क़ाइमु कयल HPL कनेक्ट डिवाइस वारा पैसा नथा ॾिना वञनि। हुननि जो वधीक चवणु हो त रोज़ानो पैसा भरे हिते 25,000 जी किस्त वठण लाइ अचूं थियूं, पर सॼो ॾींहुं इंतज़ारु करे बुख मरी वापसि नाउमीद बणिजी हथें ख़ाली मोटी वञूं था। ॿिए तरफ़ HPL कनेक्ट डिवाइस हलाईंदड़नि जो चवणु आहे त मथां खां इंतिज़ामिया पारां लोकेशन चेंज कयो वियो आहे, जंहिं करे सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। थाणो बोला खान में डिवाइस होल्डर एजेंट खे गिरफ़्तार कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर राशिद नवाज़ मूजिब बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम थाणो बोला खान सेंटर ते औरतुनि लाइ आयल वज़ीफ़े मां फ़ी किस्त ते 1,000 खां 2,000 नाजाइज़ कटौती करण वारे अमले वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। थाणो बोला खान पुलिस बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेनेटर ते छापो हणी डिवाइस होल्डर एजेंट अताउल्ला पालारीअ खे गिरफ़्तार करे पुलिस स्टेशन थाणो बोला खान में मथस केस दाख़िल करे छॾियो। झुडू में शहरुनि जे एहतजाज ख़िलाफ़ रेवेन्यू अमले जी हड़ताल मुसलसिल चौथे ॾींहुं बि जारी। ऑफिस खे ताला लॻल, रिलीफ जो कमु मुतासिर थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर केसर राजा राजपूत मूजिब झुडू जे शहरनि कुझु ॾींहं अॻु झुडू शहर ॿुॾण ख़िलाफ़ एहतजाज कंदे AC ऑफिस जो घेराव करे रेवेन्यू अमले सां मुंहमारी कई हुई, जंहिं ते अमले पारां एहतजाजनि कमु छॾ हड़ताल शुरू कई वई हुई, जेको मुसलसिल चौथे ॾींहुं बि जारी आहे। झुडू जे रेवेन्यू ऑफिस के ताला लॻल आहिनि। ॿोॾ वारी सूरतहाल में रेवेन्यू अमले जी हड़ताल सबबि रिलीफ जो कमु मुतासिर थी रहियो आहे। रेवेन्यू अमले जो चवणु आहे त शहरुनि असांजे ऑफिस ते हमिलो करे असां सां बदतमीज़ी कई आहे, जंहिं सबबि असां ग़ैर महफ़ूज़ माहौल में कमु नथा करे सघूं।
बाहूकोसो वेझो ॻोठु मीर ख़ान संदराणी वासे पीरसन औरत बरसाती पाणीअ में ॿुॾी फोत थी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर अकबर नंदवाणी मूजिबि बाहूकोसो वेझो ॻोठु मीर ख़ान संदराणी जे रहवासी 50 सालनि जी मस्मात पीराणी जखराणी बरसाती पाणीअ में ॿुॾी फोत थी वई। ॻोठाणनि इल्ज़ाम हयो आहे त बाहूकोसो में बरसाती पाणीअ खे कट ॾियण खां बाद पाणी लही वियो, पर कल्ह कशमोर ज़िलो तालका तंगवाणी जो पाणी असां वटि दाख़िल थियो ऐं उन जे करे वाक़ियो पेश आयो। फैज़गंज में ॻोठाणनि PP अॻवान जे घर आॾो धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर रफ़ीक सूमरो मूजिबि पक्का चांग जे ॻोठु मशगूल ख़ान बालादीअ जे रहवासियुनि ॻोठ मां बरसाती पाणी नेकाल न कराइण ऐं PP काउंसलर पारां संदन ॻोठु ॿोड़ाइण ख़िलाफ़ पक्का चांग खां करूंडीअ ताईं 4 किलोमीटर प्यादल मार्च कयो। ॻोठाणनि सद्दाम बालादी, माजिद बालादी, अकील बालादी, जुड़ियल बालादी ऐं ॿियनि करूंडीअ में PP ख़ैरपुर जे जनरल सेक्रेटरी शीराज शौकत राजपर जे बंगले आॾो धरणो हयो। ॻोठाणनि चयो आहे त हथ सां मुंड वारनि कट ॾेई पाणी असांजे ॻोठ में छॾे असांजो ॻोठु ॿोड़ियो आहे। हालाणी भरिसां मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मेंबर आचर जोगी, ॻोठु याकूब भइयो, ॻोठु गुल हसन भइयो ऐं अल्लाह ॾिनो जोगीअ जे रहवासियुनि पारां पाणी नेकाल न कराइण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर बाबर अली जोगी मूजिबि ॻोठाणनि इमदाद भइयो, बरकत जोगी, ग़ुलाम मोहम्मद जोगी ऐं ॿियनि जी अॻवाणी में सख़्त एहतिजाज कयो वियो। मुज़ाहिरीन SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बासर पारां असांजे ॻोठनि में बरसाती पाणी मोकिले असांजा ॻोठ तबाह करे छॾिया। इंतज़ामिया बि का सार न लधी आहे। जरवार में पाकिस्तान किसान मज़दूर तहरीक प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध हुकूमत मथां शदीद तनक़ीद कई आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद पोस्तार मूजिबि जरवार में पाकिस्तान किसान मज़दूर तहरीक जे अॻवाननि वली हैदर, अली नवाज़ जलबाणी, राजा मुजीब प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध जे अक्सर ज़िलनि में बरसातुनि खां पोइ ॿोॾि तबाही बचाए छॾी आहे। हुकूमत सहूलतूं मुतासिरनि खे ॾियण जी दावा करे पई, पर ज़मीनी हक़ीक़तूं उन जे उबतड़ आहिनि। हुननि चयो आहे त मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठां ज़िंदगी घाण ते मजबूर बणियल आहिनि। सिंधूअ जे वहिकरनि में तेज़ीअ सबबि बंदनि ते दबाउ वधी रहियो आहे। जानवरनि जो चारो ख़तमु थी वियो आहे। मुतासिर इलाइक़नि जो ज़राअत ऐं चौपाई माल ते गुज़र सफ़र आहे। हुननि जो चवणु हो त मुतासिरनि खे समूरियूं बुनियादी सहूलतूं फ़राहम करण ऐं माहौल जी बहितरीअ लाइ जोगा क़दम खणी माहौल में बिगाड़ पैदा कंदड़ कंपनियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।